नाज़रीन, जीअं त 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जश्न ईद मिलादुन नबी बाडरे में भी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में अॼु बाडरे में अल हुसैनी जमायत पारां हीअ शानदार रैली कढी वई आहे। अचो त हिन रैली में शरीक जेके आशिकान रसूल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ चीज़ है क्या लोह व कलम तेरे हैं। हर इब्तदा से पहले हर इंतहा के बाद, हर इब्तदा से पहले हर इंतहा के बाद, ज़ाते नबी बुलंद है ज़ाते खुदा के बाद। ये उहा खुशिया महबूब जी खुशिया, महबूब तमाम जहानन जे लाइ रहमत बणिजी आया। हीअ कंहिं आम यानी हीअ ख़ुशी ख़ुशियुनि खां बि ख़ुशी आहे। अल्हम्दुलिल्लाह अवां आशिकान रसूल जेकी बि ॾिसी रहिया आहियो वॾे इश्क सां झूमी रहिया आहिनि, महबूब जा नारा लॻाए रहिया आहिनि। ऐं असांजा आशिक़ रसूल काफ़ी जमायत पहुची वई आहे ऐं सभिनी जुलूस वारनि खे पंहिंजो जुलूस में शरीक थी गॾु थी मोहबत वारा आहिनि, आशिक़ रसूल आहिनि। ऐं सभिनी खे असां इहो अर्ज़ु कंदासीं त मुंहिंजा भाइरो मुस्लमानो, जेके बि मुस्लमान भाइर आहियो, आशिक़ रसूल आहियो, तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु आहे त हर घड़ी जेसि ताईं ज़िंदा आहियो पंहिंजे इश्क़ मुस्तफ़ा में नारा हणंदा हलो, मोहबत में झुमंदा हलो। असांखे तमामु ख़ुशी आहे, सरकार जो जुलूस आहे, सरकार जी आमद जो महीनो आहे। अल्हम्दुलिल्लाह हर आशिक़ रसूल झुमी रहियो आहे। नाज़रीन, जीअं त जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां निकितल जुलूस में शरीक माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हीउ तमामु इंतिहाई भलारो महीनो आहे ऐं अफ़ज़ल महीनो आहे। हिन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासात थी। कैमरामैन इसरार नूरानी सां गॾु वहीद गाहो, टाइम न्यूज़ बाडरे।